नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त खिपरो वासी कार ड्राइवर विनोद महाराज इस्लामकोट वेझो अणॼातल गाॾी जी टक्कर में फ़ौत थी वियो। फ़ौती जो मर्द ज़रूरी कार्रवाइनि जे लाइ इस्लामकोट जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ज़रीन वटां मालूम थियो त विनोद कुमार पंहिंजे पुट सां गॾु इस्लामकोट वियो, जितां वापसी महिल मोटरसाइकिल ते आयो पिए त 15 पुलिस एहलकारनि खे मुर्दा हालत में मिलियो आहे, जॾहिं त संदसि मड़ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं संदसि सुञाणप करे मड़ खे वारसनि हवाले कयो वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त खिपरो वासी कार ड्राइवर विनोद महाराज इस्लामकोट वेझो अणॼातल गाॾी जी टक्कर में फ़ौत थी वियो। फ़ौती जो मर्द ज़रूरी कार्रवाइनि जे लाइ इस्लामकोट जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ज़रीन वटां मालूम थियो त विनोद कुमार पंहिंजे पुट सां गॾु इस्लामकोट वियो, जितां वापसी महिल मोटरसाइकिल ते आयो पिए त 15 पुलिस एहलकारनि खे मुर्दा हालत में मिलियो आहे, जॾहिं त संदसि मड़ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो ऐं संदसि सुञाणप करे मड़ खे वारसनि हवाले कयो वियो आहे।